जी नाज़रीन भलीकार चंदासीं प्रोग्राम व्यूज़ टाइम सां गॾु आऊं अली रज़ा मंगी। नाज़रीन सिंध जी तरक़ी वारो सवाल जॾहिं सिंध जी तरक़ी जी ॻाल्हि अचे थी त ख़दशा ऐं सवाल बि जनम वठनि था। जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त आम माण्हू किथे ईअं बि महसूसु थींदो आहे त जेकॾहिं कंहिं इलाइक़े जी रिथा जी का ॻाल्हि थींदी आहे, तरक़ीअ जी का ॻाल्हि थींदी आहे त पहिरियां त उहो ॼण त डिॼी वेंदो आहे ऐं हिकिड़ा सवाल ऐं ख़दशा जनम वठंदा आहिनि जंहिंजे करे उहे परेशानी जो शिकार थी वेंदा आहिनि। तरक़ी सिंध जो माण्हू चाहे थो, पर जेका मालिकी आहे, हक़नि जी मालिकी आहे, उहा बि ज़रूरु चाहे थो। पाण इन सॼी सूरत हाल जो जाइज़ो वठंदासीं त आख़िर सिंध जो माण्हू तरक़ीअ खां छा ॾिनल आहे, तरक़ी जे हवाले सां हुन वटि कहिड़ा ख़दशा आहिनि ऐं उन ख़दशनि जो कहिड़ो सबबु आहे। छा हुकूमत ऐं अवाम जे विच में एतमाद जी खोट आहे ऐं खोट आहे त उहा छो आहे। ॿिए पासे पाण ज़िक्र कंदासीं त सदर आसिफ़ अली ज़रदारी जी सदारत में गॾिजाणी थी आहे, जंहिंमें चाइना जी कंपनी आहे CHEC जंहिं वफ़द जी सतह ते शिरकत कई। उन्हनि ब्रीफिंग ॾिनी आहे। केटी बंदर पोर्ट जे हवाले सां मास्टर प्लान पेश कयो वियो आहे, जंहिंमें सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, नासिर हुसैन शाह ऐं मुख़्तलिफ़ जेके लाॻापियल कैबिनेट मेंबर आहिनि ऐं उहिदेदार आहिनि, उन्हनि शिरकत कई आहे। चीनी कंपनी ॿुधायो आहे त केटी बंदर पोर्ट जे पहिरें मरहले में 500 मीटर जेके पाण एराज़ी में जेकॾहिं काउंट कयूं त 61 एकड़ ॿुधाया वञनि था। पहिरें मरहले में मल्टीपर्पज़ टर्मिनल तयारु कयो वेंदो ऐं उन में मुख़्तलिफ़ जेके लॉजिस्टिक्स जूं सहूलियतूं हूंदियूं ऐं सॼी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो, ब्रीफिंग ॾिनी वई आहे। सदर आसिफ़ अली ज़रदारी रोड इंफ्रास्ट्रक्चर ऐं ॿियूं सहूलियतूं ॾियण सां गॾोगॾु इहो बि चयो आहे त आम माण्हुनि जो, अवाम जो, इंडस डेल्टा जो, माहौलियाती निज़ाम जो बि हिन सॼे प्रोजेक्ट में ख़ासि ख़्यालु रखियो वञे। ऐं पाण जेकॾहिं ज़िक्र कयूं मलीर एजुकेशन सिटी जो, हॉक्सपे जो, मुख़्तलिफ़ जेके वक़्तनि फ़वक़्तनि जेके रिथाऊं ऐं जेके प्रोजेक्ट साम्हूं अचनि था, उन जे हवाले सां ख़दशा ऐं सवाल जनम वठनि था। असांखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे तज़ीनिगार आहिनि प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहब, उन सां गॾोगॾु प्रोफेसर सईद रिड साहब ऐं प्रोफेसर इनाम भट्टी साहब बि असां सां गॾु आहिनि। सर अवां सभिनी खे वेलकम चवां थो, वॾी महिरबानी। जी मुश्ताक मीरानी साहब, इक़्तिसादी हवाले सां जेकॾहिं पाण ॾिसूं त हिन रिथा खे गेटवे चयो वञे पियो ऐं ॿुधायो वञे पियो त हीअ जेका रिथा आहे केटी बंदर पोर्ट ठहण खां पोइ सिंध समेत मुल्क तरक़ी कंदो, मुल्क में तरक़ी जा नवां दग ऐं नवां रस्ता खुलंदा। अवां कीअं पिया ॾिसो ऐं मीरानी साहब अवां हिन रिथा जे हवाले सां प्लीज़ ॿुधाइजो। ॾिसो, महिरबानी वॾी। जॾहिं क्लिंटन पंहिंजे इलेक्शन कैंपेन में हलायो त उन हिकिड़ो नालो ॾिनो त इट इज़ ऑल इकोनॉमिक्स स्ट्यूपिड। सिंधी में तर्जुमो इहा त इहा इक़्तिसादियाती आहे, बेवकूफ़। उनजे करे में त चवण जो मक़सदु आहे त हीउ सॼो जेको कुझु जान ठहियलु आहे उहो आहे इक़्तिसादियात ते। माना तरक़ी कंदो, माण्हुनि खे रोज़गार मिलंदो, माण्हुनि जी गुरबत ख़तमु थींदी, माण्हुनि जा मसइला हल थींदा ऐं माण्हू ख़ुशहाल थींदा ऐं पंहिंजे वतन जी साराह बि कंदा। हाणे तव्हां जेके मौज़ू खया आहिनि उहे तमामु डिटेल में ॻाल्हाए सघिजे थो, पर टाइम कोन्हे को। चवण जो रुॻो मक़सदु इहा आहे त हिन वक़्तु ताईं सिंध में इहा शइ नाकाम वई आहे। कीअं? जॾहिं सखर बैराज थियो त बलोचिस्तान ऐं पंजाब ऐं KPK जे माण्हुनि पैसा वठी हिते घुमंदा हुया त असांखे इहे ज़मीनूं ॾियो सखर बैराज मां जेका निकिती। पोइ उते सिंध जे जेके इलेक्टेड नुमाइंदनि जेके बि हुया उन्हनि कंसर्न ॾेखारियो त बाबा असांखे ॿियनि इलाइक़नि जे माण्हुनि जी ज़रूरत कोन्हे की सिंध में ऑलरेडी हारी। वरी जॾहिं कराची डेवलपमेंट थो थिए, जिते कराची खसियो थो वञे, पोइ जेका कराची में डेवलपमेंट थी त पोइ टिनी सूबनि मां माण्हू सिंध में अचणु शुरू थिया, जंहिंजी माइग्रेशन जे करे अॼु जेको आहे सो कराची जे जेके कुझु माण्हू मखसूस हल्का चवनि था त असांखे सूबो ठाहे ॾियो हिकिड़ो इहो। ॿियो, सिंध हुकूमत कॾहिं बि न सर्वे कंदी आहे, न स्टडी कंदी आहे, न उन जा इम्पैक्ट उनखे ॾिसंदी आहे। ऐं बसि हुननि खे इहो आहे त असांखे रोड रस्ता जायूं ठाहिणियूं आहिनि ऐं उन खां पोइ उहे हलनि न हलनि। उनजो एग्ज़ाम्पल तव्हां LBUD जी ॾिसो त LBUD ते केतिरा ख़र्च थिया। उहे सिंध गवर्नमेंट जो पैसो हुयो ऐं उन खां पोइ उन LBUD जी जेके रिथाऊं आहिनि उहे कीअं तबाह थियूं। जेके हिन पंहिंजो ट्रांसफार्मर उॾामी विया, उन खां पोइ उन जूं जेके हिन जेको भितियूं आहिनि उहे माण्हू उतां मिटी खणी विया, उनखे मिसयूज़ करे त
अर्बन रुपयनि जो जेको प्रोजेक्ट जेके सिंध जे 3 ज़िलनि खे फ़ाइदो पियो पहुचे उहो हाणे उन जे लाइ हिकिड़ो अज़ाब थी वियो आहे। हाणे बि सॉरी ही एजुकेशन सिटी आहे, का ज़रूरत कोन्हे का जो एतिरी ज़मीन तव्हां ॾिनी ऐं सिंध जे माण्हुनि जी तव्हां डिस्प्लेसमेंट कई। सिंध में रोड था ठहनि, बिजली जेके इरिगेशन जा वर्क्स था थियनि, उहे में तव्हां ॾिसो त सोशल मीडिया में असां ॾिसूं था त उन्हनि जूं पिक्चर्स था ॾिठूं, ईअं न त कोई माण्हू ज़बानी थो चए गैर ज़रूरी असां तनक़ीद था कयूं। करोड़े रुपयनि अर्बन रुपयनि जो जेका लाइनिंग थी थिए उन लाइनिंग खां पोइ हुनखे पाणी कोन थो मिले। सही, बिल्कुलु ईअं ई आहे डी बी राणी साहब। उहो जेको एजुकेशन सिटी आहे उते ॿुधायो वियो हो त इंटरनेशनल यूनिवर्सिटीज़ जा कैंपस खुलंदा, पर उते ईअं थी न सघियो आहे सवाइ 2 इदारनि जे, बाक़ी उते कोन थी सघियो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, ज़रूरत कोन्हे, बिल्कुलु सही। प्रोफेसर इनाम भट्टी साहब बि अहिड़ी यूनिवर्सिटी अचे जी त सिंध गवर्नमेंट उनखे पंहिंजे एप्रोप्रिएट जॻह ॾेई सघे पई न। सही, पर ब्लॉक इहो एजुकेशन सिटीअ जो नालो, टेक्सटाइल सिटीअ जो नालो, इहे जेके आहिनि इहे सॼो कुझु हिकिड़ो त माइग्रेशन खे वधाइनि था ऐं सिंध जे माण्हुनि खे डिस्प्लेसमेंट था कनि। तव्हां कासिम पोर्ट जो एग्ज़ाम्पल असांजे साम्हूं ॾिठो। सही, प्रोफेसर इनाम भट्टी साहब बि आहिनि ऐं सईद रिद साहब बि, मीरानी साहब असां सां गॾु आहिनि। वॾी महिरबानी इनाम भट्टी साहब, अवां कीअं था ॾिसो, अवां जो छा चवणु आहे? मां पंहिंजे इंट्रो में इहो सुवाल बि उथारियो आहे त असांजा जेके माण्हू आहिनि उहे जॾहिं तरक़ी जी ॻाल्हि अचे थी त ॼण सभई ख़दशा बि अची वञनि था, इन ख़दशनि जा कारण कहिड़ा आहिनि, अवां कीअं पिया फील कयो? महिरबानी अली रज़ा। सभ खां पहिरीं पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो सभ खां वॾो अलमियो इहो आहे त जेके बि प्रोजेक्ट्स ईंदा आहिनि, जेका बि इन्वेस्टमेंट थींदी आहे, उनजी पूरी आगाही समूरे अवाम खे चङी तरह ते कोन ॾिनी वेंदी आहे। अॼु ॾींहं ताईं सीपेक जे मुआदे जे पुठियां कहिड़ा जेके आहिनि उहे नुक़्ता आहिनि, केतिरो उनजो इन्वेस्टमेंट प्लान आहे, केतिरो कर्ज़ु आहे, केतिरो उनजो उन ते स्टेक होल्डिंग जेका आहे कंट्रोल आहे, उनजी त का ख़बर कोन्हे। पर हींअर ताईं बि जेके ॿियूं शयूं थियनि पियूं उन्हनि में बि सिर्फ़ु ईअं ई गुमराह रखियो पियो वञे। चाइना जी इन्वेस्टमेंट जो हिकिड़ो सभ खां वॾो मॉडल श्रीलंका जो आहे, जंहिंमें कोलंबो पोर्ट सिटी सॼो उन्हनि डेवलप कयो। अॼु कोलंबो जा माण्हू चवनि था त उन पोर्ट ते मालिकी जो अख़्तियार जेको आहे उहो हाणे उन्हनि श्रीलंकन्स जो न रहियो आहे, पर उते चाइनीज़ जो अख़्तियार आहे। हाणे सम्झो जहिड़ो उते उहो पूरो जेको पोर्ट डेवलप थियो आहे उन ते मुकमिल तरह सां अख़्तियार चाइनीज़ जो आहे, छाकाणि त इन्वेस्टमेंट उन्हनि कई आहे। पहिरीं त ही जेका बि डेवलपमेंट थिए थी उनजो हिकिड़ो वाज़े फ्रेमवर्क सभिनी खे यादि रखणु घुरिजे त आया चाइना कर्ज़ जे तौर ते इहे पैसा ॾेई करे हिते डेवलपमेंट करे थो, या आया चाइना हिते मालिकी जो हक़ हासिलु करे उनखां पोइ उहा इन्वेस्टमेंट करे थो। श्रीलंका वारो मॉडल तव्हांखे मूं ॿुधायो, उते जेको पोर्ट सिटी ठहियो आहे उनजो मालिकानो हक़ जहिड़ो समूरो चाइना जे हवाले आहे ऐं उनजी मर्ज़ी सां उते सॼी शिपिंग जेका आहे उहा थिए थी पई, अचे वञे थी। त हिते जेको ही असां वटि शयूं थियनि थियूं उन में डेवलपमेंट जे नाले में टपड़ नीलाम था थियनि। मुल्क जे असांजे खिते जे हिन सभिनी उन्हनि ज़मीनुनि ते कब्ज़ा था थियनि, पोइ चाहे उहो कॉर्पोरेट फार्मिंग जो नालो हुजे या इंडस्ट्रियल डेवलपमेंट जो नालो हुजे या पोर्ट सिटीज़ डेवलपमेंट जो नालो हुजे। डेवलपमेंट कंहिं बि तरह सां ख़राबु कोन्हे ऐं असांखे उन ते कंहिं ते बि को डेवलपमेंट ते एतिराज़ु कोन्हे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एतिराज़ु हिन ते आहे त उहा डेवलपमेंट जेका आहे उहा साफ़ शफ़ाफ़ तरीक़े सां सभिनी खे ॿुधाए करे कई वञे, उनजा टर्म्स एंड कंडीशन सॼा जेको आहे सो वाज़े हुजणु खपनि। उनखां पोइ उते उनजी मालिकी जो अख़्तियार जेको आहे उहो कंहिंजो आहे ऐं मक़ामी आबादी खे उन मां कहिड़ो फ़ाइदो पवंदो, उनखां पोइ उन डेवलपमेंट जो फ़ाइदो हूंदो आहे। सिंधी में जेका चवणी आहे त घोरियो अहिड़ो सोन जेको कन छिञे, त जेको सोन एॾो वज़नाइतो हुजे जेको असांजे कननि खे छिञी विझे त उनजी ख़ूबसूरती ऐं उनजो मालियत जी जेका आहे उहा अहमियत न रहंदी आहे। उहा अहमियत उन शइ जी रहंदी आहे त उन मां फ़ाइदो केतिरो पवंदो। त हींअर एजुकेशन सिटी जो तव्हां जीअं ॾिठो आहे मिसाल त एजुकेशन सिटी नाले हिन ते ठाहियो वियो त इंटरनेशनल यूनिवर्सिटीज़ जा कैंपसिस ते ठहंदा, पर उहा सॼी जेका एरिया आहे उहा इंडस्ट्रियलिस्ट खे ॾिनी वई आहे। न रुॻो उते यूनिवर्सिटी जा कैंपस अञा ताईं न ठहिया आहिनि, पर केतिरा सनअतकारनि जा उते गुदाम ठही विया आहिनि, केतिरनि सनअतकारनि जी उते इन्वेस्टमेंट इंडस्ट्रीज़ उते लॻाइण जे लाइ थिए पई। ऐं सवाइ को हिकु अधु यूनिवर्सिटी जो कैंपस हो बि ज़ियाउद्दीन यूनिवर्सिटी या इहे उन्हनि जा जेके कैंपस उन्हनि जी ॻाल्हि थिए पई त उहे ईंदा होॾे थींदा। त तंहिंमां बि इहो थियो त जेकॾहिं हलो उहे अचनि बि था त ज़मीन जॾहिं डेवलपमेंट जे लाइ का ॾिबी आहे त उहा ॾिबी आहे जेका ऑलरेडी पैदावार न ॾींदड़ हुजे या उते मक़ामी आबादी न हुजे। पर हिते त हालत इहा आहे
त उते ॻोठाणा जेके सदियुनि खां वेठल आहिनि उहे रड़ियूं पिया था कनि त उन्हनि जी हिकु त ॻोठनि जी ज़मीन कब्रिस्तान ऐं ज़रई ज़मीन जेका आहे उहा उन्हनि खां खसी पई थी वञे। हाणे हुननि वटि जेको आहे हिकिड़ो पुराणा खाता हूंदा आहिनि जेके अंग्रेज़नि खां बि अॻु वारे दौर खां वठी करे हिकिड़ा उहे फड़का, पोइ उन फड़कनि खां पोइ वरी अंग्रेज़नि जे दौर जूं उहे खणतुनि जूं वरी उन खां पोइ जेको आहे सो हिन वक़्त जी हुकूमत ताईं मुख़्तलिफ़ वक़्तनि जे मुदे जे लाइ उन्हनि जूं लीज़ूं थींदियूं आहियूं, पर उन्हनि लीज़ुनि जी मालिकी में कन्वर्शन न थी, वरी उहो 30 साल बि पूरा नथा थियनि त उन्हनि खे चवनि था सही लीज़ कैंसिल तव्हांजा, इहे हाणे जेको आहे सो हक़ूक़ ख़तमु थी विया। जी सो हॉक्स पे हुजे, केपीटी हुजे, या जेको आहे सो हाणे ही केटी बंदर ऐं शाह बंदर जा जेके मनसूबा हुजनि, इन्हनि सभिनी ते उन्हनि मक़ामी माण्हुनि खे जेकॾहिं फ़ाइदो पहुचे थो, उन्हनि जी का बि लॾपलाण नथी थिए ऐं उनजे मालिकी जो अख़्तियार ऐं हक़ जेके आहिनि उहे सिंध जे माण्हुनि वटि रहनि था, त अहिड़ी डेवलपमेंट ते असांखे को बि एतिराज़ु कोन्हे। सही पर पहिरीं अहम शइ इहा आहे त इन्हनि शयुनि जी वज़ाहत थियणु खपे त इन मनसूबे जी असुलु रिज़ाबंदी जा टर्म्स एंड कंडीशन्स कहिड़ा आहिनि, इहे जेके पैसा जेको आहे सो तक़रीबन $250 जेको आहे सो मिलियन डॉलर्स जेके इन्वेस्ट थियनि पिया चाइना करे पई, उहे सॉरी 522 522 मिलियन मिलियन डॉलर डॉलर आहिनि सर। जी बिल्कुलु 522 मिलियन, त उहे जेको आहे कहिड़ी कंडीशन्स ते आहिनि, उन्हनि जो छा टर्म्स कंडीशन्स आहिनि, उहे थियणु खपनि। बाक़ी इहे असांखे सिर्फ़ु इहो ॿुधाए छॾनि त चाइना असांजो दोस्त आहे ऐं उहो उन सां उनजे करे सभु मुआदा थियनि पिया, त दोस्तियूं यारियूं पंहिंजी जॻह ते हूंदियूं आहिनि, मुल्क पंहिंजा मुफ़ाद ॾिसंदा सही आहिनि। चाइना बि यकीनी तौर ते पंहिंजनि मुफ़ादनि खे ई ॾिसी करे पैसा इन्वेस्ट कंदो आहे, बिल्कुलु इहे किथे बि जेको आहे सो कोन कंदो। तंहिंजे करे असांखे बि पंहिंजे इन्वेस्टमेंट खां अॻु में जी पंहिंजे मुफ़ादनि जो तहफ़ुज़ उहो ज़रूरी आहे। जी जी नाज़रीन, प्रोफेसर सईद रिड साहब बि असां सां गॾु आहिनि। प्रोफेसर साहब वरी महिरबानी, अवां की पिया ॾिसो, छा सिंध जे माण्हुनि खे तरक़ीअ में हिसेदार बणायो वञे थो या नथो बणायो वञे? हीअ जेके ख़दशा ऐं सवाल जनम वठनि था, उन्हनि जा कहिड़ा कारण हुजनि था? जी दा बिल्कुलु महिरबानी। ख़दशा बिल्कुलु हर जेको आहे सो डेवलपमेंट जे प्रोजेक्ट ते थियनि था, ऐं ख़दशनि जो सबबु जीअं साईं ॻाल्हि कई उहो इहो ई रहे थो त डिटेल्स प्रॉपर नमूने सां शेयर नथा कया वञनि ऐं माण्हुनि खे उन में हिसेदारी जेका आहे उहा नथी ॾिनी वञे उन तरीक़े सां, जंहिंजे करे जेको आहे सो इहे थिए थो। हिकिड़ो रिकॉर्ड बि असांजी रियासत जो आहे जंहिं तरीक़े जो, त उनजे करे माण्हुनि खे इहे ख़दशा ज़रूरु थियनि था। पर हाणे बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त जेका डेवलपमेंट आहे उहा त मुल्क जे ऐं खिते जे ऐं लोकल माण्हुनि जे बि मुफ़ाद में हूंदी आहे ऐं डेवलपमेंट हुजणु खपे। त उन हवाले सां मुंहिंजे ख़्याल में जेके ख़दशात आहिनि उन्हनि खे दूरि करणु तमामु ज़रूरी आहे। जीअं तव्हां इंट्रो में बि ॾाढो डिटेल सां ॿुधायो त हिन में इहा कोशिशि कई वई आहे, ॻाल्हि कई वई आहे त ख़दशात दूरि कया वेंदा ऐं ख़ासि करे जेके मछेरा आहिनि उन्हनि खे जेको ख़दशात आहिनि त उन्हनि खे जेको आहे सो मछी पकिड़े न सघंदा इन बंदर जे करे, या जेको आहे सो जेका डिस्प्लेसमेंट थींदी उन्हनि खे ख़दशात आहिनि, या माहौलियात जे हवाले सां काफ़ी ख़दशात आहिनि। त इहे ख़दशात जेके बि आहिनि उन्हनि खे मुंहिंजे ख़्याल में एड्रेस करणु तमामु ज़रूरी आहे। ऐं वरी जेके जीअं साईं ॻाल्हि कई त इहो बि ख़दशो आहे त उहा रक़म जेको आहे कीअं वापसि थींदी, छा थींदियूं, टर्म्स एंड कंडीशन्स छा आहिनि। इहो टर्म्स एंड कंडीशन्स वारो मामिलो सिर्फ़ु केटी बंदर सां न, पर मुंहिंजे ख़्याल में सीपेक जे सॼे प्रोजेक्ट सां हिकिड़ो प्रॉब्लम आहे। उहो काफ़ी जेको आहे सो हिकिड़ो लिकल उन में डिटेल्स आहिनि जेके आम तौर ते न ॿुधाया वेंदा आहिनि। हाणे उहो कहिड़े क़िस्म जो एग्रीमेंट आहे पाकिस्तान जो ऐं चाइना जो, उनजी एग्ज़ैक्ट ख़बर त कान्हे का, पर उन में पाकिस्तान में इहा उमेदु आहे त उन में काफ़ी जेको आहे सो फ़ाइदा थींदा ऐं काफ़ी शयूं थींदियूं, काफ़ी इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट थींदो। हाणे इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट जे हवाले सां ॾिसे जीअं थर में जेको इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट ऐं ॿियूं शयूं थियूं आहिनि, हा उते जेको आहे सो ख़दशात बि आहिनि त जेको आहे सो जेका डिस्प्लेसमेंट थी आहे उहा बि थी आहे, ऐं उन सां गॾोगॾु इन्वायरमेंटल हवाले सां जेके आहिनि सो ख़दशात पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि। सो हिन में बि मुंहिंजे ख़्याल में असांजा जेके ख़दशा आहिनि उहे दूरि करणु हुकूमत जो कमु आहे, ऐं हुकूमत खे हिन में वधीक ओपन पॉलिसी मुंहिंजे ख़्याल में कंदी त उन सां वधीक ख़दशात थींदा, उहे ख़दशात ख़तमु थींदा। सो इहो हिकिड़ी जेको ट्रस्ट जो लेवल आहे मुंहिंजे ख़्याल में रियासत जो ऐं माण्हुनि जो, उहो हिकिड़ो वॾो प्रॉब्लम हिते रहियो आहे त जेके माण्हू आहिनि उहे रियासत ते उन तरह सां ट्रस्ट नथा कनि ऐं उहे सम्झनि था त रियासत जेको आहे सो उन्हनि जे जेके इंट्रस्ट आहिनि उन्हनि खे सर्व करण बजाए पंहिंजा पेटी इंट्रस्ट करे थी, या जेको आहे सो कुझु हिकिड़ी ख़ासि जेका क्लास आहे उन जा इंट्रस्ट सर्व थियनि था, पर हिकिड़ो आम माण्हू जेको आहे उन जा इंट्रस्ट सर्व नथा थियनि। त मुंहिंजे ख़्याल में इन करे जेको आहे सो आम माण्हू खे इहो ख़दशो रहे थो त हीअ कंहिं वापारी जा, कंहिं इंडस्ट्रियलिस्ट जा त शायदि जेके मफ़ाद आहिनि उहे त हिते जेको आहे सो हासिलु थींदा, पर आम माण्हू खे कहिड़ो फ़ाइदो पवंदो। इहे जेके इशूज़ आहिनि उन्हनि खे एड्रेस करणु मुंहिंजे ख़्याल में तमामु ज़रूरी आहे। ऐं हिन में जीअं तव्हां पाण ॿुधायो
उन में कोशिशि इहा कई वई आहे, इहो चयो वियो आहे सदर ज़रदारी तरफ़ां बि, त इनखे जेको आहे सो अटैच कयो वञे जेको आहे सो लोकल डेवलपमेंट सां, इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट सां, कनेक्शन सां, कनेक्टिविटी सां, ऐं गॾोगॾु जेके ख़दशात आहिनि ख़ासि करे जेको आहे इकलाजी जे हवाले सां, ऐं जेके माण्हुनि जा फिशिंग फोरम जेको आहे उन्हनि जा बि ख़दशात आहिनि, त जेको आहे सो असां हिते फिशिंग न करे सघंदासीं, त उन्हनि खे बि एड्रेस करणु मुंहिंजे ख़्याल में तमामु ज़रूरी आहे। सो इहो फ़िलहालु प्रोजेक्ट त मुंहिंजे ख़्याल में लॉन्च थियो आहे, हुनजी ॻाल्हि जेका थी आहे, त इन में हिन वक़्तु ई उहो वक़्तु आहे जंहिं वक़्तु इहे ख़दशा जेको आहे सो पेश कया वञे, उन्हनि जो को हल बि ॿुधायो वञे, उन्हनि जो को तरीक़ेकार बि ॿुधायो वञे, त जीअं जेको आहे सो इहो जेको प्रोजेक्ट आहे हिकिड़ो सुठी शइ जेकॾहिं आहे त उहा थियणु खपे, ऐं उन में हरू भरू जी रंडक जेको आहे सो कोई बि न विझे, बाक़ी जेकॾहिं उन में कुझु मसइला आहिनि त मसइला बि हल थियणु घुरिजनि। ज़िक्र कयूं पिया केटी बंदर रिथा समेत सिंध जे तरक़ियाती रिथाउनि जो उते सवाल ऐं ख़दशा उते मौजूदु आहिनि। जेकॾहिं पाण केटी बंदर रिथा जी ॻाल्हि कयूं त उनजो मास्टर प्लान पेश कयो वियो आहे चीनी कंपनी जे तरफ़ां प्रेसिडेंट ज़रदारी जे गॾिजाणी में। CM सिंध ऐं ॿिया जेके लाॻापियल अमलदार ऐं उहिदेदार आहिनि उहे बि उते मौजूदु हुया। मास्टर प्लान पेश कयो वियो आहे 61 एकड़नि ते 500 मीटर यानी जेका मल्टीपर्पज़ टर्मिनल आहे उहो ठाहियो वेंदो। पहिरें मरहले में रोड इंफ्रास्ट्रक्चर ऐं मुख़्तलिफ़ शयूं जेके आहिनि उहे बि हिन मास्टर प्लान जो हिसो आहिनि। प्रोफेसर इनाम भट्टी साहब ऐं प्रोफेसर सईद रिज़ साहब बि असां गॾु आहिनि। जी भट्टी साहब, तव्हांजी तरफ़ ईंदुमि। इंडस डेल्टा जेका पहिरियां ई तमामु घणो ॾुखियाईनि जो शिकार आहे, लखें एकड़ ज़मीन समुंड पाए वियो आहे, माहौलियात जे हवाले सां उते के क़दम न खणी सघिया आहियूं असां, ख़ासि तौर ते जेको पाणी आहे हिसे जो उहो बि उते पुॼाए न सघिया आहियूं। त इंडस डेल्टा ऐं जेको माहौल आहे, माहौलियाती जेको तब्दीली जे लाइ असां रड़ियूं त कंदा आहियूं त माहौलियाती तब्दीली जो सभ खां वधीक जेको 10 मुल्क आहिनि उनमें पाकिस्तान बि शामिल आहे, पर उनखे घटाइण जे लाइ क़दम कहिड़ा पिया खणूं उहो पासो ॼण त ख़ाली नज़र ईंदो आहे। त हीअ केटी बंदर रिथा ठहण सां, केटी बंदर पोर्ट ठहण सां ऐं छा त सम्झो त माहौलियात जे हवाले सां जेके क़दम खणणु घुरिजनि उहे हुकूमत ऐं इंतिज़ामिया खणंदी? हिन वक़्त ताईं त हुकूमत जॾहिं बि जेके बि अहिड़ा प्रोजेक्ट्स आंदा आहिनि उन्हनि जे बदिले में माहौलियात जे तहफ़ुज़ लाइ को बि क़दम न खयो आहे। 40,000 एकड़नि ताईं बहरिया टाउन ठही वियो, उहो नेशनल खीरसर पार्क जेको उन जो एरिया उन में अची वियो। उन जे अंडर थ्रेट हुजण खे माज़ी में का हिकिड़ी आइलैंड गैस कंपनी हुई जंहिं उते पंहिंजी एक्टिविटी करणु पई चाही, ऐं उहो ई सिर्फ़ु जवाबु ॾियण लाइ उन कंपनी खे उते इजाज़त न ॾिनी वई, छाकाणि त उते उहो नेशनल खीरसर पार्क जो जेको उते जी रहाइश जेका जानवरनि जी ऐं ॿियनि जी जेका जीवत जी आहे, झंगली जीवत जी, उहा मुतासिर थी सघी पई, जंहिंजे करे उनखे इहा इजाज़त न ॾिनी वई। काफ़ी साल अॻे हिकिड़ो आयो हो त इन इलाइक़े मां अंदरां को रोड निकिरण जे लाइ, कोई हाईवे जे लाइ रिथाबंदी थी पए, उन जे लाइ बि ख़बर इहा पई त छाकाणि त उनजी जीवत जेका आहे मुतासिर थिए पई, तंहिंजे करे उन रिथा खे बि आलमी इदारनि जेके वर्ल्ड बैंक ऐं IMF वग़ैरह आहिनि जेके उन में फंडिंग करण वारा हुया या कर्ज़ ॾियण वारा हुया, उन्हनि जेको आहे सो उनखे सपोर्ट न कई सिर्फ़ु इन बुनियाद ते ई। पर हिते जेके बि उहे प्रोजेक्ट जेके हुकूमत पंहिंजे ज़ोर ज़बरदस्ती सां कराईंदी आहे उहे बिना एनवायरमेंटल इम्पैक्ट असेसमेंट जेका आहे उनजे उहे मंज़ूर थी वेंदा आहिनि। हा, उहे खाना पूरी कई वेंदी आहे, हिकिड़ियूं प्राइवेट ऑर्गेनाइज़ेशन्स जंहिंखे जेको आहे सो दावत ॾिनी वेंदी आहे, अचो ऐं अची जेको आहे सो हुते पंहिंजा ख़दशात ज़ाहिर कयो, पोइ उहे सुवाल जवाब थींदा आहिनि, वरी उन्हनि खे हिकिड़े लेटर ज़रिए आगाही ॾेई चईंदा आहिनि त असां तव्हांजे इन्हनि सभिनी ख़दशात खे दूर करे छॾियो आहे। त हिते बि हिकिड़ो ख़दशो इहो मुमकिन आहे त छाकाणि बकौल उते बलूचिस्तान ग्वादर वारे इलाइक़े जे माण्हुनि जे जेके उन ग्वादर पोर्ट वारी एरिया में जेको उन्हनि जो फिशिंग एरिया हुयो उते मक़ामी मोहाणनि जो, उन्हनि खे उतां जॾहिं हटायो वियो, उन्हनि खे जेको आहे सो मुंतकिल करे ॿिए हंधि रहायो वियो, त उन्हनि जी का बि परघो न लधी वई, उन सां जेके वाइदा कया विया उहे अॼु ॾींहं ताईं पूरा न थिया आहिनि। त हिते बि जेॾी महिल इहो चयो थो वञे त मक़ामी मोहाणनि खे जेको आहे सो उन्हनि जे तहफ़ुज़ जे लाइ सभु कुझु कयो वेंदो, त ख़दशो इहो आहे त उन्हनि खे लॾायो त वेंदो, उते डेवलपमेंट त थींदी, पर उन्हनि जो छा थींदो उन जे लाइ हुकूमत कॾहिं बि कुझु बि न कंदी। जेकॾहिं कुझु थींदो त चंद वॾा ठेकेदार जेके हूंदा, जेके हुकूमत जा इतिहादी साथारी या उन्हनि जा मनपसंदि हूंदा, थी सघे थो उन्हनि खे कंपनसेशन मिली वञे। जेको आम मुहाणो जेको नंढी ॿेड़ी रखंदड़ आहे, जेको रोज़ जो गुज़र करे थो, 20 किलो 40 किलो मच्छी मारे मार्केट में अची खपाए थो, उनजी का वाह थिए मुमकिन नथो लॻे, छाकाणि त माज़ी इहो थो ॿुधाए। हुअणु इहो खपे त पहिरीं इन रिथा जे शुरू करण खां अॻु में
पूरी उनजी स्टडी थियणु खपे। उन स्टडी में इहा स्टडी अचणु खपे त केतिरा ॻोठ डिस्प्लेस थींदा, केतिरा जेके आहिनि से कारोबार मुतासिर थींदा, केतिरा मुहाणा मुतासिर थींदा, केतिरी ज़रई एरिया मुतासिर थींदी, केतिरी जेका आहे का ॿी कंहिं क़िस्म जी का आहे ज़मीन उहा मुतासिर थींदी, ऐं उनजी कंपनसेशन जे लाइ गवर्नमेंट वटि छा रिथा हूंदी, उनजी कंपनसेशन कीअं थींदी। उन जे लाइ कॾहिं बि हिते असां वटि एडवांस में स्टडी नथी थिए। सभु कुझु अॻु में ई तयारु करे खणी था अचनि, पोइ सिर्फ़ु हिकिड़ो ऑर्डर कढी कमिश्नर खे ऐं पुलिस खे जेको आहे ॾियनि था त वञो हीअ इलाइक़ा ख़ाली करायो ऐं उते असांखे हीअ डेवलपमेंट करणी आहे। ऐं पोइ जॾहिं उहे माण्हू वीचारा रोड रस्तनि ते अचनि था, एहतियात कनि था, पोइ शिकायत इहा थी थिए त इहे माण्हू जेके आहिनि तरक़ी मुखालिफ़ आहिनि, तरक़ी जा दुश्मन आहिनि। सॼी दुनिया जे अंदरि जिथे बि तरक़ी थींदी आहे उनजो पहिरीं अल्टरनेट कयो वेंदो आहे। ऐं नंढिड़ो हिकिड़ो तव्हांखे मिसाल ॾियां, अली रज़ा, ऐं मलेशिया में वियुसि जंहिं एरिया में ट्विन्स टावर ठहियलु आहे, पेट्रोनास ट्विन टावर जेको आहे उहो हिकिड़ी ऑयल एंड गैस कंपनी जे तरफ़ां ठाहियो वियो। उते उन इलाइक़े में वॾी हिकिड़ी आबादी ऐं रहाइश हुई, ग़रीब गुरबनि माण्हुनि जा झूपड़ा हुया। गवर्नमेंट सभ खां पहिरीं छा कयो त उन्हनि सभिनी टोटल घरनि जी सर्वे कई। उन्हनि घरनि जे हाउसिस जे नंबर जे मुताबिक़ उते हिकिड़े ॿिए इलाइक़े में अपार्टमेंट्स ठहिराया, जिन ते आर्ज़ी मुंतक़िली कई वई। उन्हनि जी आर्ज़ी तौर ते उन्हनि खे उते मुंतक़िल कयो वियो। उन खां पोइ उन्हनि जे हर हिक जे घर जी क़ीमत जो ताथो करे उन जे बराबरि जी मालियत खां बि वधीक मालियत जो हिकिड़ो अलॻि सां एरिया डेवलप करे उन्हनि खे चयो त हाणे तव्हां हिते घर बंगला जेके आहिनि पंहिंजी मर्ज़ी ते जेके बि तव्हां वठो, उन हिसाब सां हर को वञी पंहिंजो उते वठे। उते उहे अपार्टमेंट्स हाणे ख़ाली पिया, जंहिंखे पोइ उन्हनि पुलिस ट्रेनिंग सेंटर तौरु या पुलिस जे एम्प्लॉइज़ जे रहाइश जे लाइ हाणे उनखे इस्तेमालु कनि था। पर उन डेवलपमेंट एरिया में जॾहिं उन्हनि खे लॾायो वियो, हाणे उते ट्विन टावर ठहियो, उन खां पोइ उते अरबा रुपयनि जी उते ॿी इन्वेस्टमेंट आई, उन ज़मीन जी प्रॉपर्टी जी वैल्यू 100 गुना वधी वई। त इन तरह सां क़ौम पंहिंजे माण्हुनि जो ख़्यालु कंदियूं आहिनि। असांखे को एतिराज़ु कोन्हे त को इहो केटी बंदर डेवलप न थिए, बिल्कुलु थियणु खपे। पर इहे सभई जेके ख़दशा आहिनि उन्हनि खे पहिरीं स्टडी करे उन खां पोइ उन्हनि जो कहिड़ो जेको आहे सो हल कढियो वेंदो, उन्हनि खे कंपनसेट कीअं कयो वेंदो, उनजो छा तदारुक कयो वेंदो, उहो तदारुक जेतिरे ताईं सही क़ाबिल क़बूल ऐं फ़ाइदेमंद जेसीं ताईं उन्हनि माण्हुनि जे लाइ न हूंदो, तेसीं सम्झो उनखे डेवलपमेंट न चइबो आहे। ऐं उन ॾींहुं बि तव्हांखे यादि हूंदो, उन ते ॻाल्हायोसीं, तव्हांखे जब्बार साहब ॿुधायो त इकोनॉमिक्स जे अंदरि टर्मिनोलॉजी डेवलपमेंट चइबो ई उनखे आहे, जेका उते जी मक़ामी माण्हू जी रोज़मर्रा जी ज़िंदगी खे डेवलप करे उन में तब्दीली आणे सघे। उनजी जेका रहाइश जी आहे, रोज़मर्रा जी जेका ज़िंदगी, उन्हनि जी जेके ज़रूरियात ज़िंदगी आहे उहे सभु जेकॾहिं डेवलप थियनि थियूं त पोइ चइबो त उहा डेवलपमेंट आहे। पर जेकॾहिं तव्हां उते भले महल ॾे छॾियो, वॾा कारोबार आणे छॾियो, फैक्ट्रियूं लॻाए छॾियो, पर मक़ामी आबादी जी हालत इहा हुजे जो उन्हनि खे अंदरि कारोबार में बि शिराकत न मिले, उन्हनि जी कंपनसेशन बि न मिले, मालिकाना हक़ बि न मिलनि, हर शइ खां उतां हू बेदख़ल जॾहिं थियनि त उनखे डेवलपमेंट न चइबो आहे, उनखे कब्ज़ागिरी चइबो आहे। उहा कब्ज़ागिरी जेका उते जे मक़ामी माण्हुनि खे उन्हनि पंहिंजे माज़ी जो जेको बि उन्हनि जो हक़ु हुयो उते, उन खां जॾहिं मोहताज करे छॾे, उन जा मोहताज बणिजी उहे जेको आहे सो पोइ दर दर ठोकरूं खाईंदा अचनि, त अहिड़ी का बि डेवलपमेंट इंसानी डेवलपमेंट जे ज़िमरे में न शुमार कई वेंदी आहे। जी सही साहब, अवां कीअं कमेंट कंदा? जेका डेवलपमेंट आहे उहा असां सभु चाहियूं था त डेवलपमेंट थियणु घुरिजे, सॼी सिंध में डेवलपमेंट प्रोजेक्ट्स बि अचणु घुरिजनि, पर जेकॾहिं पाण माज़ी जी ॻाल्हि कयूं, मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स जो भट्टी साहब बि ज़िक्र कयो, तव्हां बि ज़िक्र कयो, मीरानी साहब बि ज़िक्र कयो आहे, त उते तजुर्बो ॼण त हिकिड़ो नासाज़ रहियो आहे, सुठो न रहियो आहे। त अवां छा था सम्झो, छा अवाम ऐं हुकूमत जे विच में हिकिड़ी एतमाद जो बहरान आहे? उहो बहरान छो आहे ऐं छा उन बहरान खे घटाइण जे लाइ, ख़तमु करण जे लाइ हुकूमत ऐं सियासी पार्टियूं के किरदार था कनि पियूं? जी बिल्कुलु वॾो बहरान आहे, फुक़दान आहे बल्कि जेको आहे सो हिकिड़ो एतमाद जो। ऐं उनजे पुठियों जीअं साईं ॿुधायो त तारीख़ आहे, ऐं तारीख़ में जेको कुझु थियो आहे, जंहिं तरीक़े सां डेवलपमेंट थी आहे, त उन ते माण्हुनि जा जेको आहे ख़दशा जाइज़ आहिनि। ऐं जेको बि नओं प्रोजेक्ट अचे थो त माण्हू उन में ॾिसणु था त इन मां फ़ाइदो थींदो या इन मां नुक़सानु थींदो, ऐं छा थींदो। त मुंहिंजे ख़्याल में इहे शयूं त बिल्कुलु हिकिड़ो लॉजिकल आहे। ऐं उनखे कीअं ख़तमु कजे, उनजे ख़तमु करण जो तरीक़ो त इहो ई आहे त तव्हां वधीक ओपन थियो, वधीक तव्हां जेको आहे सो ॿुधायो, शयुनि खे क्लियर कयो, ऐं जेके ख़दशा आहिनि उन्हनि खे एड्रेस कयो, ऐं पोइ जेको आहे सो अॻिते वधो।
सो इहो त बिल्कुलु हिकिड़ी जाइज़ ॻाल्हि आहे त जेको आहे सो जेको डेवलपमेंट आहे उहा लोकल माण्हुनि जे फ़ाइदे में हुजणु ज़रूरी आहे। उन में सिर्फ़ु जेको आहे सो जेके ॿाहिरियां माण्हू अची करे उन में फ़ाइदो वठनि ऐं लोकल जेके माण्हू आहिनि उन्हनि जो हक़ मालिकी बि ख़तमु थी वञे त अहिड़ी डेवलपमेंट त लाज़मी ॻाल्हि आहे त जेको आहे सो जेको फ़ाइदो न आहे। डेवलपमेंट तॾहिं ई आहे जॾहिं सभिनी जो फ़ाइदो हुजे, ख़ासि करे जेके लोकल माण्हू आहिनि उहे बि उन में शरीक हुजनि ऐं जेका डेवलपमेंट आहे उन में हिकिड़ी ट्रांसफॉर्मेशन उन सोसाइटी में बि असांखे नज़र अचे। त हिन दफ़े मूंखे लॻे थो जेको ख़ासि करे जेका थियो आहे सभु कुझु उहो तव्हांखे यादि हूंदो जेका वार हले पई उन करे माना हिकिड़ो प्रेशर डेवलप थियो आहे जेको कराची पोर्ट ते ऐं जेको घणा जहाज़ उते अचणु शुरू थिया आहिनि उनखे फ़ाइदो करणु चाहे थी, गवर्नमेंट चाहे थी त हिकिड़ो टैप करे उनखे ऐं जेको आहे सो हिकिड़ो ॿियो पोर्ट जेको आहे सो हुजे केटी बंदर जो जेको 150 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे ऐं जॾहिं त जेको आहे सो गवादर काफ़ी परे थो पवे त उनखे फ़ाइदे माना ॾिसंदे हू उन में वञनि पिया ऐं थोरो तकड़ जेका नज़र अचे थी शायदि उहा बि उन करे या तूं चाहिनि था जल्द खां जल्द इहो ठही वञे उन मां जल्द खां जल्द उहो फ़ाइदो वठिजे। पर मुंहिंजे ख़्याल में तकड़ खां वधीक इहो इम्पॉर्टेंट आहे त इहो इनजो इंश्योर कजे ऐं इहो जेको आहे सो यकीनी बणाइजे त जेको इहो प्रोजेक्ट आहे इहो अवाम जे फ़ाइदे में आहे ऐं सिंध जे फ़ाइदे में आहे ऐं मुल्क जे फ़ाइदे में आहे। सो इनखे मुंहिंजे ख़्याल में इहे जेके एंगल्स आहिनि जेके ख़दशा आहिनि उन्हनि खे जेको आहे सो दूरि करणु, उन्हनि ते ॻाल्हाइणु, उन्हनि ते जेको आहे सो ओपन जेको आहे सो पॉलिसी ॾियणु ऐं उन्हनि में जेको आहे सो मिसाल जी ॻाल्हि आहे जीअं साईं ॻाल्हि कई त माण्हुनि जा जेके डिस्प्लेसमेंट आहिनि उन्हनि जे इश्यूज़ खे कीअं हैंडल कयो वेंदो ऐं ख़ासि करे जेके असांजा मोहाणा आहिनि उन्हनि जो छा थींदो, उन्हनि जो जेको यानी सॼो ज़िंदगी जो यानी इन ते ई हूंदो आहे, फिशिंग ते हूंदो आहे। उहे जेकॾहिं फिशिंग न करे सघंदा त उनजो अल्टरनेटिव छा हूंदो या उहे फिशिंग करे सघंदा त कीअं करे सघंदा, उन्हनि खे जेको प्रॉब्लम थींदो इहे उनखे कीअं एड्रेस कयो वेंदो। इन्हनि ॻाल्हियुनि जो हल जेको आहे सो हिकिड़ो क्लियर तरीक़े सां जेको वाज़े नमूने सां नज़र बि अचे त वाक़ई ईअं थींदो ऐं वरी उन ते इम्प्लीमेंटेशन बि थिए, ईअं न त सिर्फ़ु हवाल थी वञनि ऐं वरी इम्प्लीमेंटेशन जो वारो अचे त पोइ जेको आहे सो कुझु न थिए। त मुंहिंजे ख़्याल में इहे बिल्कुलु इहे शयूं जेके आहिनि उहे करणु ज़रूरी आहिनि ऐं हुकूमत खे उनखे सीरियसली वठणु खपे ऐं जेको आहे सो इहे जेके ख़दशा आहिनि उन्हनि खे दूरि करणु खपे। जीअं इहो जेको प्रोजेक्ट आहे उनखे सभु कोई इनखे क़बूल करे, सभु कोई इन ते वाह करे ऐं इन में सिंध जी वाक़ई तरक़ी बि थींदी नज़र अचे असांखे। सही। अच्छा भट्टी साहब, आम तौर ते पूरी दुनिया में जिथे बि माण्हू रहनि था त उन्हनि जी उन इलाइक़े सां उन मिट्टी सां हिकिड़ी अलॻि मोहबत ऐं हिकिड़ी जज़्बाती तौर ते हिकिड़ो रिश्तो हूंदो आहे। पर ख़ासि तौर ते जेके समुंड जे किनारे ते रहनि था माण्हू, थर में रहनि था, जबल में रहनि था, उन्हनि जी हिकिड़ी अलॻि उन सां हिकिड़ी अटैचमेंट हूंदी आहे उन पंहिंजे इलाइक़े सां। त जीअं हाणे मंछुर आहे, मंछुर जॾहिं माहौलियाती तब्दीली थी या उन में गंदो पाणी छोड़ थियो, उहा तबाह थी वई, पाणी ज़हरीलो थी वियो, त हिकिड़ो मंछुर जो जेको हिकिड़ो माहौल हुयो, माहौलियाती ज़िंदगी हुई, आम माण्हुनि जी माना हज़ारे जेके उते कुटुंब उन्हनि ॿेड़नि में आबाद हुया उहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लॾ करण ते मजबूर थिया। उन जी बहाली जे लाइ बि जेके शयूं न थी सघियूं का उन जे हवाले सां बि के क़दम न कया विया। त हाणे इंडस डेल्टा पहिरियां ई ॼण त मरण जे उन ते आहे, उन जे लाइ हिकिड़ा वॾा ख़दशा आहिनि, इंडस डेल्टा ताईं पाणी नथो पहुचे, पहिरियां ई उतां जा माण्हू जेके आहिनि उहे मुआशी तौर ते बदहाल थियल आहिनि। त हाणे जेकॾहिं वरी इन क़िस्म जी सूरत हाल थिए थी त हू त वेतर परेशान थी वेंदा। ऐं अव्हां छा था सम्झो त छा उन्हनि जे माण्हुनि जे परेशानियुनि खे घटाइण जे लाइ के क़दम खयां वेंदा? छाकाणि त जेको समुंड ज़मीन पाए आयो त उहा ज़मीन जॾहिं पाइजी वई ऐं उहा ज़मीन ख़राबु थी वई, खारी थी वई, बंजर थी वई, त उहे मुआशी तौर ते जेके बदहाल मोहाणा आहिनि, बदहाल माण्हू आहिनि, आबादगार आहिनि, शहरी आहिनि, रहवासी आहिनि, त न उन्हनि खे घर मिलियो, न उन्हनि खे जे रोज़गार जे लाइ का शइ थी सघी। त हीअ जेका केटी बंदर रिथा आहे इन जे हवाले सां जेकॾहिं ज़ाहिर आहे यकीनी तौर ते जेके आबादियूं हूंदियूं उहे मुतासिर थींदियूं, लॾ पलाण कराई वेंदी, ज़मीनूं मुमकिन आहे त ख़रीद कयूं वञनि, त अव्हां उन्हनि जो मुस्तक़बिल कीअं पिया ॾिसो? लिज़ा दुनिया में जॾहिं बि हिकिड़ा वॾा प्रोजेक्ट जंहिंसां लॾ पलाण थींदी हुजे ऐं उहा लॾ पलाण जेका आहे उहा माण्हुनि जे सकाफ़त ते, माण्हुनि जे मईशत ते ऐं माण्हुनि जे जेको आहे सो उन्हनि तहज़ीबी जेके शयूं आहिनि उन्हनि ते जेकॾहिं असरु छॾींदी हुजे त हू पहिरीं उनखे एड्रेस करण जी कोशिशि कंदा आहिनि त उहे कंहिं बि तरह सां मुतासिर न थियनि। छाकाणि त दुनिया जे अंदरि केतिरियूं हिकिड़ियूं तहज़ीबूं ऐं उते जूं रवायतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके सिर्फ़ु उन हिकिड़े चंद इलाइक़े ते इनहसार रखंदियूं आहिनि ऐं जेकॾहिं उहे इलाइक़ा तब्दील थी वञनि त उहे तहज़ीबूं ख़तमु थी वेंदियूं। तंहिंजे करे उन्हनि खे बाक़ाइदे कानूनी ऐं आइनी तौर ते पाबंद कयो वेंदो आहे त हिते
इन क़िस्म जी एक्टिविटी मुस्तक़िल तौर ते इनखे कंहिं बि तरह सां छेड़ो न वेंदो। जीअं तव्हां अहिड़ा इलाइक़ा अफ्रीका में बि ॾिसंदो जिन खे तहफ़ुज़ हासिलु हूंदो आहे त डेवलपमेंट भले अचे पर उन्हनि जी उहा तहज़ीब उन ते सकाफ़त ते उन्हनि ते असरअंदाज़ न थिए। ईअं ई अमेरिका में तव्हांजो जेको हवाई आहे ऐं अहिड़े क़िस्म जा ॿिया हुते ठहियल आहिनि जेके इलाइक़ा जिन जे लाइ हुनखे उनजे कल्चर खे सभिनी खे महफ़ूज़ रखण जे लाइ हिकिड़ी आइनी तौर ते गारंटी ॾिनी वेंदी आहे। त हिते बि असां वटि जेकॾहिं का अहिड़े क़िस्म जी शइ जेका मख़सूस उन इलाइक़े सां कल्चर सां उते जी तहज़ीब सां लाॻापियल आहे उहा मुतासिर थिए थी त उनखे बि तहफ़ुज़ फ़राहम कयो वेंदो आहे। मिसाल तौरु कश्मीर जे अंदरि तव्हां ॾिठो हूंदो हिकिड़ा ॿेड़ा हलंदा आहिनि सफ़र अंदरि उन्हनि खे एंटरटेन कराइण जे लाइ सयाहनि खे जेके ईंदा आहिनि टूरिस्ट उन्हनि जे लाइ तव्हां ॾिसंदो उन में कंहिं बि क़िस्म जी अॼु ताईं जिदत न आंदी वेंदी आहे। का बि उते उन में मोटर बोट या ॿियूं शयूं इन जे करे न आंदियूं वेंदियूं आहिनि त उहो ईअं जीअं उहो हूंदो आहे पुराणे क़दीम ज़माने खां वठी उन ई क़िस्म जा उहे शिकारा हुजनि जंहिंजे अंदरि माण्हू वेही करे उते उनजो मज़ो वठनि ऐं उहो उनजे हिकिड़े जहिड़ो कल्चर जो हिसो आहे। अहिड़े ई क़िस्म जूं शयूं जेकॾहिं हिते असांजे मुहाणनि जी तहज़ीब सां उते जे मक़ामी माण्हुनि सां लाॻापियल आहिनि त ख़ुदि उन्हनि जो बि तहफ़ुज़ थियणु खपे। उनखां पोइ जेको इंडस डेल्टा जो सुवालु आहे त उहा इंडस डेल्टा इन हंध ते अॻे ई मुतासिर थियल आहे पर हींअर आया ही जेकर उनखे डीप सी करण जे लाइ वधीक समुंड खे मथे था खणी अचनि या डेल्टा खे बि डेवलप कंदा उन सां गॾु छाकाणि त दुनिया में केतिरनि ई हंधनि ते डेल्टा सां गॾोगॾु बंदर बि आहिनि उन्हनि ते बि उन्हनि जो जेको आहे पर उन्हनि जो डेल्टा उनखां अञा हू वधीक उनखे डेवलप कंदा आहिनि। उनखां पोइ उनजी साइड में जेको ई बंदर ठाहींदा आहिनि त उनखे वरी जदीद तरीक़े सां महफ़ूज़ कंदा आहिनि। ऐं इहे ई साॻियूं शयूं उन्हनि सभिनी दुनिया जे मुल्कनि में आहिनि जिते दरिया समुंड सां अची छोड़ कनि था ऐं उते उन सां गॾोगॾु उन्हनि जा बंदर बि जेकॾहिं ठहियल आहिनि त उते उन्हनि शयुनि जो इंतिहाई वॾो ख़्यालु कयो वेंदो आहे। ऐं हिते असां वटि डेल्टा जी डेवलपमेंट जे लाइ आलमी इदारनि खां वठी करे मक़ामी तौर ते वॾा ऐलान कया वेंदा आहिनि प्रोजेक्ट्स बि ईंदा आहिनि कार्बन क्रेडिट जहिड़ा ऐं ॿिया उहे लखे एकड़ चवनि था त ज़मीन ते मैनग्रोव्स लॻाइण जे लाइ हिते प्रोजेक्ट बि हलंदा रहनि था कमु कनि था पर कलम लॻाए वञणु ऐं उनखां पोइ उनजी मालिकी करे उनजी ज़िंदह केतिरा रहनि था बची केतिरा था वञनि 5 सालनि खां पोइ या 10 सालनि खां पोइ जेको तव्हांजो टाइम फ्रेम रखियलु आहे उनखां पोइ उन्हनि जी केतिरी इलाइक़े में वाध थिए थी ग्रोथ थिए थी उहा शइ इम्पॉर्टेंट हूंदी आहे। हिते असां वटि जेको इनिशिएटिव हूंदो आहे उन ते सिर्फ़ु वाह कई वेंदी आहे उनखे सिर्फ़ु ॻायो वॼायो वेंदो आहे पर 5 सालनि खां पोइ उन जा नतीजा कहिड़ा निकिता उन ते कॾहिं बि रिपोर्ट न ईंदी आहे उहा ख़बर तव्हांखे न पवंदी आहे। जेकॾहिं वाक़ई ईअं हुजे हा जो उहे जेके बि शयूं थियनि थियूं 5 साल खां पोइ उनखे तव्हांजा नतीजा नज़र अचंदा। सिंध जो डेल्टा हींअर जेको हज़ारे एकड़ हर साल खाॼे थो ख़तमु थो थिए उहो तव्हांखे वधंदो नज़र अचे हा। हर भेरे असां वटि नवां कलम लॻंदा आहिनि लखा ऐं कुझु इलाइक़नि में कुझु एकड़ चंद एकड़ जेको आहे सो डेवलप थिया आहिनि पर उनजी रफ़्तार ओतिरी कोन्हे जेतिरी उनजे ख़तमु थियण जी रफ़्तार आहे। जेतिरा ख़तमु थियनि था डेल्टा जा इलाइक़ा उनखां वधीक जेको आहे सो डेवलप कोन था थियनि। त हिकिड़ो इहो सुवाल बि आहे पर ॿियो जेको अहम जेको मूं सुवालु रखियो त चाइना दुनिया जे अंदरि केतिरनि ई इलाइक़नि में जिते बि इन क़िस्म जी एक्टिविटी कई आहे उते कंट्रावर्शियल साबित थियो आहे। एनवायरमेंटल डैमेजिस जे हिसाब सां ख़ुदि श्रीलंका उते जो जेको आहे सो जेके बि माहौलियात जे लाइ जदोजहद कंदड़ जमायतूं आहिनि उन्हनि जी सदाई शिकायत रही आहे त उन्हनि जो इकोसिस्टम उनखे नुक़सानु पहुतो आहे उन मेरीन लाइफ खे नुक़सानु पहुतो आहे फिशरीज़ जो जेको उते जो मक़ामी अॻ में सिस्टम हुयो उनखे नुक़सानु पहुतो आहे उन जदीद पोर्ट थियण जे करे। छाकाणि चाइनीज़ या दुनिया जूं जेके वॾियूं डेवलपमेंट कंपनियूं उहे सिर्फ़ु पंहिंजे प्रॉफिट खे वधीक ॾिसंदा आहिनि उनखे न ॾिसंदा आहिनि त उन सां उते जे मक़ामी तौर ते नुक़सानु कहिड़ो थो थिए। पाकिस्तान जो हिन वक़्तु तव्हांखे ख़बर आहे त जेका डिस्प्लेसमेंट तरबेला ऐं बंगला डैम जे वक़्त में जिन माण्हुनि जी कई वई हुई उन्हनि जूं ई अॼु ॾींहं ते शिकायतूं ख़तमु न थियूं आहिनि। जेतिरा माण्हू जेतिरा घर जेतिरा ॻोठ उतां लॾाए डिस्प्लेस करे उन सां जेके वाइदा कया विया अॼु बि तव्हां उन्हनि इलाइक़नि में वञो तव्हांखे उन्हनि माण्हुनि जो अञा ताईं शिकायतूं नज़र ईंदियूं जेको असां सां कमिटमेंट कई वई उहा पूरी कोन थी सघी आहे। जी
सही। अच्छा सईद साहब, अवां कीअं था ॾिसो पिया, जीअं हाणे गवादर पोर्ट असांजे साम्हूं आहे, उतां जे मक़ामी माण्हुनि जा ख़दशा बि पंहिंजी जॻह ते मौजूदु आहिनि। जीअं भट्टी साहब तरबेला ऐं मंगला डैम जे मुतासिरनि जी ॻाल्हि कई, ईअं खोड़ मुतासिर आहिनि जिन जी अॼु ताईं शिकायत जेका आहे उहा उनजो अज़ालो को कोन कयो वियो आहे। त इन हवाले सां छा थियणु घुरिजे, हुकूमत खे छा करणु घुरिजे? हुकूमत ॻाल्हियूं त कंदी आहे, ऐलान त कंदी आहे, पर अमली तौर ते जेको कमु आहे उहो घटि नज़र ईंदो आहे। जी, इन में बिल्कुलु तव्हां जेको आहे ॻाल्हि कई जेका, त हुकूमत खे जेको आहे ख़ासि करे डिस्प्लेसमेंट जे हवाले सां मुंहिंजे ख़्याल में चाइना हिते इन्वॉल्व आहे। त तरबेला जी बि ॻाल्हि थी, तरबेला जे हवाले सां हिकिड़ी शइ ॾाढी इंट्रस्टिंग आहे जेका मुंहिंजे ख़्याल में हिते बि अप्लाई थी सघे थी। त तव्हां ॾिसो त जेका डिस्प्लेसमेंट थी तरबेला जे हवाले सां, ख़ासि करे कश्मीर में मीरपुर जे इलाइक़े में, त मीरपुर जो हिकिड़ो बिल्कुलु शहर ॼण त जेको आहे हितां करे जेको आहे सो आबाद थी वियो आहे। जेको आहे सो ब्रेडफोर्ड हुजे यूके जो, या पोइ तव्हां जेको आहे सो मैनचेस्टर में वञो, या पोइ तव्हां जेको आहे सो बर्मिंघम में वञो। त इहे टे शहर जेके उते पाकिस्तानी कम्यूनिटी जेका रहे थी, उन में जेको आहे सो तरबेला जा मुतासिरीन वॾी तादाद में रहनि था। उनजो सबबु इहो त जेका यूके जी गवर्नमेंट आहे, उन्हनि वाइदो कयो त जेके माण्हू हितां डिस्प्लेस थींदा उन्हनि खे जेको आहे सो उते जेको आहे सो रिहाइश ॾिनी वेंदी, शहरियत ॾिनी वेंदी ऐं उन्हनि खे राइट्स ॾिना वेंदा। मुंहिंजे ख़्याल में हिन केस में अहिड़े क़िस्म जी का शइ चाइना सां ज़रूरु नेगोशिएट करणु खपे। त तव्हां असांजे माण्हुनि खे जॾहिं डिस्प्लेस कयो था, उन्हनि खे भला चाइना में के अपॉर्चुनिटीज़ के जेको आहे सो स्कॉलरशिप्स के जेको आहे सिटीज़नशिप जा राइट्स या के शयूं अहिड़ियूं जेको आहे सो ॾींदो या न ॾींदो, या उन हवाले सां मुंहिंजे ख़्याल में नेगोशिएशन में जी ज़रूरु इहा शइ जेको आहे करे सघिजे थी, जंहिंसां उन्हनि माण्हुनि जे कंसर्न में सिर्फ़ु इहो न त हिते ई पाकिस्तान जे अंदरि, पर चाइना जे हवाले सां बि, त चाइना जेका डेवलपमेंट करे थी उन में चाइना पाण छा ठीकु है। ॾींदो, ऐं जेको आहे सो उहो मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो इज़ाफ़ी थी सघे थो। इहो ठीक है, वरी मेहरबानी प्रोफेसर सईद रिज़ साहब, प्रोफेसर इनाम भट्टी साहब, मुश्ताक मिरानी साहब, अवां जी वरी मेहरबानी। असां कोशिशि कईसीं इनाम शेख साहब सां बि राब्तो कयूं, पर उन सां राब्तो न थी सघियो। जी नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो, ॾींदा इजाज़त, अला निगहबान।